जे कब्ज़े वारा आहिनि, जेके कब्ज़ो कयो वेठा आहिनि गैर कानूनी, उन्हनि ॾाढी क़बर खे बिल्कुलु मसमार करे छॾी आहे। जेका उते सिर लॻल आहे उहा सिर बि उन्हनि तोड़े छॾी आहे। असांखे इलाही अफ़सोस थियो इहो ॾिसी उहो त मतिलबु रोड बि कोन छॾियो अथनि, सफ़ा माना ज़मीन रस्तो हिननि खेड़े छॾियो आहे। असां बिल्कुलु उते मां टुपी करे असां फातह लाइ अॼु विया आहियूं ऐं असांखे हक़ खपे ऐं इनजो असांखे इंसाफ़ खपे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सनागुल। तव्हां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया चंबड़ तालुके जे ॻोठ मोहम्मद अली परियार जा रहवासी ख़ासकली बिरादरी पंहिंजी ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब चंबड़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं नूर अली बहरानी खां। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंबड़ तलके जे ॻोठ मोहम्मद अली परियार जा रवायसी ख़ासकली बिरादरी पंहिंजे ज़रे ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब चंबड़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील मुताबिक़ चंबड़ तलके जे ॻोठ मोहम्मद अली परियार जा रवायसी ख़ासकली बिरादरी जो सिंध प्रेस क्लब चंबड़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अरफान वलद मोहम्मद उस्मान ख़ासकली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अबाणे ज़रे ज़मीन ते कुझु बाअसर माण्हू कब्ज़ो करे वरितो आहे। असांजी अबाणे ज़रे ज़मीन ॻोठ मोहम्मद अली परियार दे साइकी तलको चंबड़ पाक संगार सर्वे नंबर 354 में आहे, जंहिं त मक़ामी रेवेन्यू खाते जा अमलदार कब्ज़ो करणु चाहिनि था। अॼु जॾहिं असां पंहिंजे ॾाॾे जी क़बर ते प्रोटेक्शन तां फतह पढ़ण लाइ वियासीं त उते असांजे ॾाॾे जी क़बर मुकमल तौर ते मोहम्मद अली परियार ऐं संदू साथियुनि ट्रैक्टर हलाए ख़तमु करे छॾी। असांजा 2 खां 3 केस ज़रे ज़मीन ते हली रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त रेवेन्यू खाते जा ई अमलदार मिली भगत करे असांजे अबाणे ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। तपेदार मोहम्मद अली परियार, तपेदार मीर हादी बख्श टालपुर, तपेदार गुल हैदर लुंड, तपेदार मोहम्मद हसन, तपेदार मूसा लुंड, मुख्तियारकार एजाज बोज़ार, मुख्तियारकार गुलाम शबीर मीरजत, मुख्तियारकार अब्दुल खालिक अबड़ो, स्टेट कमिश्नर जुल्फ़कार ऐं खुश्क ही सभु मिली भगत करे असांजी अबाणे ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां डीसी टंडोलियार खे अपील कंदासीं त फौरी तौर असांजी अबाणे ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। जी महिरबानी। तफ़सीलात जी आगाही लाइ वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।